सब पे जा खयूं सूरस रते थो वञा। जी साईं जी। सब पे जा खयूं सूरस रते थो वञा। साईं मिलो मोहम्मद अण ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। केरु मूं सां अॻ भरो थिए ओ मिट छॾे ही ॼाण मोटिया। या रब साईं मैं मगावी दुआई ओ मैं को जल्दी मेल मोहम्मद बरगमा दे विच मैं बुढ़ दिया। मेरी बेड़ी ठेल मोहम्मद मैं कोझी काली कमली को अते बेल चढ़ावी मोहम्मद। गुलाम फरीदा ओ शल अल्लाह मिलावे सुबह सवेल मोहम्मद। केरु मूसा अग भरो थे ओ मिट छॾे ही ॼाण मोटिया। साईं घर घड़ीअ जो अॼु छॾियूं मां असुल घर ते थो वञा। मिल मोहम्मद अण ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। अरे पको कयो कमी दुआ मिल मोहम्मद अण ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिलो मोहम्मद अण ॾिठे मां तव्हांखे त मरणो ई न आहे पक अथव। मदीने वारे साईं में कमु पवणो ई न अथव तव्हांजो त। है मिल मोहम्मद अॼु सफ़र ते थो वञा। चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। साईं हुते माना कब्र में हुते हितऊं जी ॻाल्हि कान्हे ओ कीअं सम्झा ॿोली बिया। ओ मुझे साईं वो मुझे साईं नाम खुदा मेरे ऐब न फोली करी करम गरीब नवाजा। लख लख दरवाजे छोड़ करा साईं पकड़ में तेरा दरवाजा। एक हिजरतनी मजबूर किता दूजा जख्म रयान ते ताजा। गुलाम फरीदा और रब करम करे मेरा पढ़े मोहम्मद जनाजा। हुते हितऊं जी ॻाल्हि कान्हे ओ कीअं सम्झा ॿोली बिया। साईं ज़ात नालो नेठ पुछंदा अहिड़े परते थो वञा। मिलो मोहम्मद
ॾिठे मां अॼु सफ़र ते रिंदो चो साईं बार सभु पंहिंजा खयूं सूर सिर ते थो वञा आशिक खे राति ॾींहं तवार मदीने वारे साईं जी हूंदी आहे तॾहिं त उन्हनि खे महबूब जी तारीफ़ मज़ो ॾींदी आहे आशिक खे केॾा बि अंज मिलनि आज़ार मिलनि पर हुन जे ज़बान ते मदीने वारे जी सना हूंदी आहे हाँ साईं वाह 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 सुभान अल्लाह साईं मुंहिंजा मुंहिंजे महबूब जो साबिया उन जो नालो